असां अॼु इन जे लाइ गॾिजा प्रेस कॉन्फ्रेंस ते प्रेस क्लब ते त असां सां इंसाफ़ कयो वञे। असां ॾाढी तकलीफ़ में आहियूं, असांजी तकलीफ़ दूरि कई वञे। जेसीं ताईं हू ज़िंदा आहे न असांखे निंड आहे न असांखे सुकून आहे। असांखे नंढड़ीअ जो दाहूं ऐं नंढड़ीअ जो आहूं ॿुधण थियूं अचनि। हुनजे माउ ऐं हुनजे पीउ हुनजे पूरे ख़ानदान सां सभिनी सां तकलीफ़ आहे ऐं असां सां जल्द खां जल्द इंसाफ़ करे ऐं सभिनी खे ॾेखारियो वञे, हुनखे फांसी ॾिनी वञे। ख़ुदा हुनखे फांसी ॾिनी वञे। असां इहा सभिनी खे गुज़ारिश कंदासीं हुनखे फांसी ॾिनी वञे, इंसाफ़ कयो वञे। इंसाफ़ खपियो वञे। चीफ जस्टिस मुराद अली शाह खे अपील था कयूं त असांखे हिन कातिल खे जल्दी मां जल्दी फांसी जो माना ऐलान कयो वञे ऐं असांखे इंसाफ़ खपियो वञे। DSP मुशर्रफ फिरोज़ खे बि अपील था कयूं त असांखे जल्दी मां जल्दी इंसाफ़ खपियो वञे, मिलियो वञे। महिरबानी। रिक्वेस्ट अपील त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे, हिन कातिल खे फांसी ॾिनी। जीअं त ही कुझु ॾींहं जेको अॻु वाक़ियो थियो आहे, सैयद नूर मोहम्मद शाह लकियार जी मासूम न्याणी खे अगवा करे क़तल कयो वियो आहे। असां उन मामले उन क़तल जे वाक़े जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं ऐं आला इख़्तियारनि खे अपील था कयूं त जल्द खां जल्द इन कातिल खे मंतक़ी अंजाम ते पहुचाए खेसि फांसी जी सज़ा ॾिनी वञे। इनखे इग्नोर न कयो वञे। ख़ुदा जे वास्ते सिर्फ़ु असांजा बचा न आहिनि, सभिनी जा बचा आहिनि। जेकॾहिं हिकिड़ो असांजो रिश्तेदार एॾो किनो थी गुज़रियो आहे त ॿियनि जा बि थी सघनि था। हिन में अहिड़ो हुकूमत किरदारु अदा करे सज़ा ॾिए हिन कातिल खे त जीअं ॿिया बि इन खां कनि जंहिं तकलीफ़ मां असां गुज़रिया आहियूं ॿिया उन तकलीफ़ुनि खां बचनि। ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो वञे। साईं असांजे फैमिलीअ सां हिकिड़ो वॾो ज़ुल्म थियो आहे। बिल्कुलु। ऐं असां चीफ जस्टिस या जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि खां इहो ई मुतालबो कयूं था त महिरबानी करे हिन कातिल खे हफ़्ते जे अंदरि फांसी ॾिनी वञे। जीअं हुन अमर जो, हुन पीउ जो, हुन न्याणीअ सां जेका नाइंसाफ़ी थी आहे, जेकी हिन सॼी फैमिलीअ सां नाइंसाफ़ी थी आहे, उनजो तदारक थिए। ऐं असां सॼी फैमिली जेका आहे ॾिसो पिया त असांजा नौजवान जावेद शाह यासीन जा उनजी कैफ़ियत अहिड़ी आहे ॻाल्हाए नथा सघनि। हींअर हिन मामले में केरु बहादुरी कंदो? चीफ जस्टिस खे, सुप्रीम कोर्ट जा चीफ जस्टिस खे आउं इहो ई चवंदुसि त जेतिरो जल्द थी सघे, छो त पंजाब में जॾहिं इंसाफ़ थिए थो, ज़ैनब सां इंसाफ़ थिए थो त सिंध जी ज़ैनब कहिड़ो ॾोह कयो आहे ऐं सिंध जी ज़ैनब सां बि इंसाफ़ थियणु खपे। ही ज़ैनब रुगो असांजी न्याणी न आहे, पर ही सिंध जी न्याणी आहे, मासूम न्याणी आहे। उन सां जेतिरो जल्द इंसाफ़ थिए त असां इहो ई था मुतालबो कयूं त जीअं असांजा रूह कुझु ख़ुशि थियनि, हुन न्याणीअ जो रूह ख़ुशि थिए। तमामु गॾु थी आहे हिते। इहा सभु हिकु मुतालबो आहे त उन मज़लूम माउ पीउ जंहिंसां हेॾो नाइंसाफ़ी थी आहे, सिर्फ़ु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध ऐं सेशन जज मुशर्रफ फिरोज़ खे असां अपील था कयूं त जल्द खां जल्द इंसाफ़ फराहम कयो वञे ऐं कातिल खे फ़ाइद चाढ़ियो वञे त जीअं वरी का ज़ैनब क़त्ल जो किरदारु न बणिजे ऐं कातिल खां बची वञे। वरी महिरबानी। तूं चओ मां कुछां, तूं चओ मां लुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिं कंहिंखे ख़ामोश कंदे? ऐलान हज़ारे मान रुगो। प्रेस क्लब जे आॾो मोरो शहर जा रहवासियो ऐं बोदले दरगाह जे आस पास जा रहवासियो, अस्सलाम वालेकुम। GSN दोस्तो, अॼु तव्हां हुसैनी टोले सां गॾु निकिता आहियो ऐं हिकिड़े यज़ीदी किरदार जे ख़िलाफ़ु मोरो प्रेस क्लब जे आॾो हज़ारनि जे तइदाद में गॾु थिया आहियूं। ऐं जंहिं मुल्क में इंसाफ़ वारो पासो ॿिनि तनाज़ुरनि में ॾिठो वेंदो आहे, ग़रीब खे इंसाफ़ न मिले ऐं अमीर जे लाइ कोर्टूं राति जो खुलनि बि ऐं ग़रीब माण्हू खे इंसाफ़ ॿिटे मयार जे करे सिंध जे अंदरि ख़राबु हुकुमरानी जे करे ही क़त्लेआम, मासूम ॿारनि जो अगवा थियणु ऐं क़त्लेआम पूरी सिंध जो मसइलो बणिजी वियो आहे। उन करे सिंध जे माण्हुनि खे थोरी घणी उमेद वरी बि अदलिया में आहे। हेॾो वॾो वाक़ियो थिए थो ऐं हीअ दरगाह उहा दरगाह आहे जंहिं सदाईं अमुन ऐं प्यार ऐं मोहबत जो दर्स ॾिनो आहे। हिननि कॾहिं बि कंहिंसां नफ़रत जो दर्स न ॾिनो आहे, हिननि सदाईं मोहबत छटी आहे। ऐं जॾहिं साईं पंहिंजे मुर्शिद नाराज़ आहे तॾहिं बि चए थो त आऊं कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां तोखे, ॾस को ॾांहुं। उन दरगाह जे घरधड़नि सां जॾहिं अहिड़े क़िस्म जी वहशत थिए थी, गुंडागर्दी थिए थी, मासूम ज़ैनब 4 सालनि जी मसए
उहा अगवा थिए थी त हुनजो वाल 18 महीना त हुनजो वाल साहब ॿाहूं ॿधी चए थो त जंहिं बि अहिड़े क़िस्म जी हरकत कई आहे ॼाणी वाणी उहो जेकॾहिं छॾे थो त असांजो उन सां फ़ैसिलो ई कोन्हे को इन खां वॾी ॿियो पापलांद कहिड़ो थो थी सघे। पर उन जे बावजूद हू यज़ीदी किरदारु उहा यज़ीदी जेका सोच आहे उहा जेका ज़ालिमाना सोच आहे जेका सिंध जे अंदरि सवे हज़ारे लखे जानियूं गिड़काए वेठी आहे इन जो हिकिड़ो ई आहे सबब हिकिड़ो आहे त कातिल बचंदा था वञनि। केतिरा क़त्ल थिया आहिनि ताक़तवर धुरियूं मुदाख़लत करे उहे ठाह कराए थियूं छॾीनि ऐं कोर्टूं पंहिंजा फ़ैसिला डिले करे करे नेठि मजबूरनि सरदारनि मीरनि पीरनि ऐं भोतारनि जे ताबे फ़ैसिला थियो था वञनि। पर जेकॾहिं तकड़ा इंसाफ़ थियनि तकड़ा कोर्टुनि में फ़ैसिला थियनि माण्हुनि खे इंसाफ़ मिले त पोइ कंहिं बि छोटकू ऐं काटकूअ जे चवण में केर बि ख़ामोश थी न वेहंदो। पर हिते मजबूरी आहे, हिते हुकुमरानी कानून जी न हुजण जे करे गुंडा राज हुजण जे करे कानून चुप लॻो वेठो आहे। ही छा आहे? हज़ारे माण्हू छा था घुर कनि? इंसाफ़ लाइ बि दाहूं कबियूं आहिनि छा? सुधरियल मुल्कनि में दुनिया जे सुधरियल मुल्कनि में ईअं आहे त जेकॾहिं तव्हां जानवर खे बि धकु था हणो त तव्हांजे लाइ FIR दर्ज थींदी, तव्हांजे लाइ कानून जूं कार्रवाई मुताबिक़ तव्हांखे सज़ा मिलंदी। हिते असांजे जिगर जा टुकड़ा क़तल थियनि उते अदलिया ही छा आहे? उन करे ही सभु हज़ारे माण्हू मोरो प्रेस क्लब जे आॾो इहो हिकिड़ो ई मुतालबो आहे त जेकॾहिं कसूर पंजाब जे शहर कसूर जी बीबी ज़ैनब जा कातिलनि खे फांसी ॾिनी थी वञे त पोइ सिंध जी ज़ैनब सां ही ॿिटो मए जेके बि इन में मुलवस आहिनि उन्हनि सभिनी खे सरेआम न त कानून मुताबिक़ तव्हां सज़ाऊं ॾियो, फांसी जो घटि में घटि त जीअं सिंध जूं ॿियूं ज़ैनबूं सिंध जूं ॿिया बचा सिंध जे ॿियनि माण्हुनि जा बचा बची सघनि। जे अहिड़ा कातिल ईअं आज़ादी सां निकिरी आहे त पोइ कंहिंजा बि बचा सलामत न रहंदा। इन करे मां हिननि सभिनी हज़ारे माण्हुनि जे मजमूअ में मीडिया जे थ्रू असां इहो मुतालबो था कयूं त हिन सैदनि सां इंसाफ़ कयो वञे। हीअ बीबी ज़ैनब सिंध जे ज़ैनब आहे, इन सिंध जी ज़ैनब सां इंसाफ़ थियणु खपे। जे डिले थियो त यकीनन ही क़त्ल बि मसलियत जे वर चढ़ी वेंदो। उन करे असां मुतालबो था कयूं त कातिलनि खे फिरफोल कानून मूजिबि सज़ाऊं ॾिनियूं वञनि। महिरबानी। तव्हां असांखे पंहिंजो सम्झो आहे, न्याणी खे पंहिंजो सम्झो आहे। हुन ज़ालिम असां सां जेको ज़ुल्म कयो आहे तव्हां गॾु थिया हिन जे लाइ दिलि व जान सां महिरबानी तव्हां सभिनी। महिरबानी।